अचो त दुनिया जी पहिरीं फिल्म जे शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। पेर पटाई कुंवरा डूंगर मथे ॾे, फटिया फण फ़कीर जा सीरूं थियड़ा से, जहिड़े तहिड़े हाल सी पुरे पुन्हुअ ॾे, वञी मान वरे बानीअ ॿंधण जंहिंसी। रेशम खां कुंवरा पेर पथरनि मथां जबलनि मथां रखे थी, उन मथां घुमे थी। पेरनि जा पब फाटी पिया अथसि, पेर चीरजी विया अथसि। अहिड़े हाल में बि उन सूरत में बि पुन्हुअ ॾांहुं पेई वधे। शाल हीअ वरी उन्हनि सां मिले जंहिंसां ॿंधण नाता रिश्ता अथसि, यानी पुन्हुअ सां सिक जो संग अथसि, उन्हनि सां शाल वरी हीअ मिले।